बाबा साईं जी बस है जो खैर हो जे बाबा सलामत हो जो आबाद हो जो वे रुंदा वे तो साज बचार कम जुगा जो करियो अरे बाबा यो हेठ पैरन में छुतो वे मुखे गुनाहगार न कर उठी उठी बाबा मथे थी वे शाबाश शाबाश मथे थी वे न बाबा साईं इहो छा था फरमाए न न बाबा मां तौबा कया मां गिसी कया गुनहगार छो था कयो मूंखे बाबा इन रूडे जी जगह ते तव्हांजे पेरनि में आ हाणे तव्हांजी बराबरी कया तव्हांजे भरिसां हिन सोफा सेट ते न बाबा न न न निस बाबा तेरे सां मिट्री कई आहे हाणे त सभु हिकु आहियूं नी कोई फर्क छा छो उथी बाबा मथे थी वे उथी बाबा मां त हैरान बि आहियां परेशान बि थी वियो आहे त तव्हां हिन मिसकीन रूंधड़े खे एॾी इज़त छा ॾियो मां सचमुच मूंखे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे पर बाबा जेकॾहिं इज़त हिन रूंधे खे बख़्शियो था त पोइ हाज़ुर बाबा हाज़ुर तव्हांजो फरमान खिन थी ॿ मिंट खणी मां तव्हांजे सोफा सेट ते ख्याल सां बाबा आराम सां हाँ हाणे ठीकु आहे बाबा हिन रूंधड़े खे तव्हांजो हुकुम खपे बाबा साईं फरमायो रुंडा मूंखे शक आहे त सावल गुदामनि मां अने भाण जी चोरी करे थो इन करे तव्हांखे उन जे मथां नज़र रखणी आहे बाबा तव्हां जेका ॻाल्हि कई मुंहिंजे त दिमाग़ जा निकरण ई उल्ट पुल्ट थी विया इहो सावल मोर महाराज तव्हांजो वफ़ादार आहे इहो कीअं कंदो न मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे बाबा माण्हुनि जे नियत जी तोखे ख़बर नाहे रुंडा कंहिंखे केतिरी बि इज़त ॾे उनखे रास न ईंदी अदा जेको कमु तव्हांखे साईं चवनि था उहो कमु तोखे ईमानदारी सां करिणो पवंदो बाबा साईं जो हुकुम खपे ॾिस बाबा हर साल जेको बिज ऐं भाण सावल हारियुनि जे तरफ़ लिखंदो आहे त वीचारा हारी रड़ियूं कंदा आहिनि त साईं एतिरो त बिज ऐं भाण असांखे मिलियो ई नाहे इन मां मूंखे इहो अंदाज़ो थिए थो त जेतिरो बि बिज ऐं भाण ही चोरी करे थो उहो समूरो जो समूरो हू ग़रीब हारियुनि जे तरफ़ लिखी छॾे थो सिर्फ़ हिकु चकर हूंदा हिकु चकर इन सावल जी चोरी मूंखे पकड़े ॾे पोइ ॾिस त कीअं थो मां हुन जे गिचीअ में हथु विझां ठीकु आहे बाबा वकील जो कॾहिं सावल चोर आहे हुन चोरी कई आहे त इहा चोरी तव्हांखे मां पकड़े ॾींदुसि बसि न सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो